मोहतरम हज़रत सैयद मियाँ खुदा दिनो शाह रिजवी अलमारूफ बंदा हुसैन शाह रिजवी। शाह साहब जो ख़ानदानी सिलसिलो हज़रत इमाम अली नकी अलैहिस्सलाम जन सां मिले थो। संदन वॾड़ा मक्के शरीफ़ खां हिजरत करे ईरान जे शहर मशहद में इमाम अली रज़ा जी मज़ार ते मुजावर थी वेठा। उन्हनि मां सैयद ज़ैद सैरो सियाहत कंदे सिंध में बखर जे क़िले अची रहिया ऐं पाण दीनी तालीम ॾींदा हुआ। शाह बेग अरगून जॾहिं शहनशाह ज़हीरुद्दीन उर्फ़ बाबर जे ख़ौफ़ खां कंधार जी हुकूमत छॾे अची सिंध ते हमलावर थियो ऐं समन जे आख़िरी हुक्मरान ॼाम फ़िरोज़ खां शहर बखर फुरे छॾियो, तॾहिं बखर उत्तर सिंध में रहंदड़ सादातनि खां क़िले जूं हवेलियूं ख़ाली करायूं ऐं सैयदनि खे शहर रोहड़ी में जागीरूं ॾिनियूं। तॾहिं रिज़वी सादातनि मां सैयद मुबारक शाह रिज़वी जदे आला क़ौम शाह पोटा जी औलाद शहर बखर में न रहिया ऐं न रोहड़ी में जागीरूं क़बूलियूं, बल्कि दरियाए सागर मेहरान में ॿेड़ियुनि ज़रिए हिजरत करे शहर नसरपुर खे अची आबाद कयो, जिते संदन औलाद 5 पाड़नि में विरहाइजी वियो। मोहम्मद पोटा, जलाल पोटा, मुबारक पोटा, इस्माइल पोटा, अब्बास पोटा। मियाँ साहब जी विलादत सिंध जे क़दीम ऐं तारीख़ी शहर नसरपुर में रिज़वी सादातनि जे पुरनूर घराणे में हज़रत सैयद मियाँ इमाम बख़्श शाह रिज़वी जे घर में 1292 हिजरी मुताबिक़ 20 जून 15 जमादुल अवल 1871 ईस्वी बरोज़ छंछर ते थी। सैयद खुदादिनो शाह रिज़वी जे नसब जो सिलसिलो हज़रत सैयद मोहम्मद हाशिम शाह रिज़वी अव्वल बिन हज़रत सैयद मोहम्मद शाह रिज़वी सां मिले थो, जेको तोहफ़तुल किराम जे लिखे मूजिबि नसरपुर में अची पंहिंजे ख़ानदान सां गॾु आबाद थियो ऐं हिते जे रिज़वी सादातनि जो ॾाढो ऐं वॾो मशाइक़ ऐं वली अकमल ऐं साहिब तसनीफ़ बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। शाह साहब मोहम्मद पोटा कुटुंब जे मशहूर दरवेश हज़रत सैयद शाह ग़ुलाम हुसैन गुलपीर रिज़वी जो टियों ऐं हज़रत सैयद मोहम्मद हाशिम शाह अव्वल जा 12हों सज्जादा नशीन ऐं तमामु क़ौम शाह पोटा रिज़वी सादातनि जा पगदार थी गुज़रिया। पाण अञा नौजवानी जी उमिरि में आया त संदन बाबा साईं वफ़ात करे विया, जंहिं करे खेसि दरगाह जी मुसन्नत ते विहारियो वियो। पाण ते तमामु रिज़वी शाह पुटनि जे ख़ानदाननि जी ऐं सभिनी मुरीदनि ख़ादिमनि जे राजनि जी पग जो बार कुल्हनि ते अची वियो ऐं पाण ख़ानदान रिज़विया अल हाशमिया जा 12 गादी नशीन ऐं साहिब दस्तार पगदार थी विया। शाह साईं जी पग ऐं दस्तारबंदी जी रस्म हिंद सिंध जे मुरीदनि ख़ादिमनि वॾनि बादशाहनि मोरखनि ज़मींदारनि जागीरदारनि मीरनि पीरनि मखदूमनि अंग्रेज़नि वज़ीरनि मशीरनि सॼे सिंध जे सादातनि ऐं महाराजाउनि जे साम्हूं संदन शाह जे पिड़ वारे ओतारे में थी। संदन दौर में सिंध जे अक्सर दरगाहुनि जे सजादा नशीननि खां ज़िक्र अज़कार ऐं सिलसिलो तरीक़त छॾाए वियल हुयो। संदन मदार मिल्कियत मुरीदनि सां लाॻापे ऐं संदन दुनियावी ताक़त रहंदो हो। तंहिं करे ॿियनि वॾे पीर साहिबनि जागीरदारनि वांगुरु हिननि बि उन वक़्त जे ख़ानदानी दस्तूर मुताबिक़ राग मलाखणनि, शिकार, ख़ानदान सां लॻापण, महिमान नवाज़ी ऐं हुकूमत सां सुठनि तालुकात क़ाइमु करण ते तवजा ॾींदा हुआ। शाह साहब खे राग ते ख़ासि उबूर हो। पाण अहिड़ा माहिर हुआ जो संदन मजलिस में वॾनि गवैयनि खे ॻाइण महिल ख़्यालु रहंदो हो जो किथां का चुक न निकिरी पवे। संदन दरबार में केतिरा ई परे जा रागींदड़ ईंदा हुआ ऐं केतिरो वक़्तु रहियल हुआ। पाण वटि फ़तेह अली ख़ान, उस्ताद बड़े, ग़ुलाम अली ख़ान, अली बख्श ख़ान, ज़हराबाई, बेगम अख्तर, उमीद अली ख़ान, मुबारक अली ख़ान, प्यार अली ख़ान राग ॻाईंदा हुआ। उन वक़्त जी मशहूर ॻाईंदड़ गौहर जान जॾहिं सिंध में आई त नसरपुर अची साईं जी दरबार में हाज़िर थी ऐं शाह साहब जे राग खां मुतासिर थी ऐं संदन तारीफ़ करे वई। सैयद खुदादिनो शाह शाइरी बि कंदा हुआ। पाण खे शाह जो रिसालो, शाह इनायत रिज़वी जो कलाम, शाह नूरुल्लाह नूरी रिज़वी सचल सरमद जो कलाम ते बरज़बानी उबूर हो। संदन कयल शाइरी
लिखियल कलमी नुस्ख़ा नसरपुर में शाह ग़ुलाम हुसैन गुलपीर लाइब्रेरी में महफ़ूज़ आहिनि। अज़ान सवाइ शाह साहब खे भलनि घोड़नि सुठनि उठनि धारण जो घणो शौक़ु हो ऐं पाण हिकु बहितरीनु घोड़े सवार ऐं शातिर सवार लेखिया वेंदा हुआ। पाण वटि संदनि बुज़ुर्गनि जो तारीर थियल ख़फ़त जो किताबु हूंदो हो। पाण संदनि ओतारे में सुठी नस्ल जा घोड़ा रखंदा ऐं सवारी कंदा हुआ। पाण वटि संदनि बुज़ुर्गनि जो तारीर थियल ख़फ़त जो किताबु हूंदो हो। पाण संदनि ओतारे में सुठी नस्ल जा घोड़ा रखंदा ऐं सवारी कंदा हुआ ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी सवारी शबी ज़ुलजना सां गॾु काफ़िलाए हुसैनी में रहंदा हुआ। पाण सोहबत ऐं सैरो सियाहत करे हिन सिलसिले तरीक़त ते चङी मालूमात हासिल कई हुई। संदन दरबार में वॾी दरबारी हलट हो। संदन असर व रसूख़ सिंध ऐं हिंद जे वॾनि ख़ानदाननि में हूंदो हो। संदन ज़िक्र तारीख़ जे घणनि किताबनि में मिले थो। शाह साईं हिकु रूहानियत ऐं कमाल जे दर्जे जी शख़्सियत हुआ। मुफ़क्किर दाना, महफ़िलनि जा मोर, पंहिंजे ज़माने जा वॾा शाइर, अदीब, लेखक, दानिश्वर थी गुज़रिया आहिनि। ॿिनि दरगाहुनि जा सजादा नशीन, वसी हल्का यारान, मौलाई सुखनवर बाज़ोक, वक़्त शनास पाण फजर जी नमाज़ खां पोइ शाह जी पिड़ में हज़रत सैयद शाह ग़ुलाम हुसैन गुलपीर रिज़वी जे दरगाह ते हाज़िरी लाइ ईंदा हुआ ऐं संदनि ओतारे में शहर जा मुअज़्ज़िज़ साईं जी कचारी मां लुत्फ़ हासिल करणु ईंदा हुआ। संदनि मजलिस मतानत वारी ऐं रोबदार हूंदी हुई। संदनि वाक़िफ़नि ऐं दोस्तनि जो दाइरो निहायत वसी हो, जिन में सैयद मियाँ वली मोहम्मद शाह सेवण, पीर मियाँ अल्लण साईं भिट शाह, मखदूम मियाँ ग़ुलाम मोहम्मद हाला, मियाँ पीर अला यार शाह हाशमी मटियारी, सैयद फज़ल शाह, सैयद अल्लाह उबायो शाह, हाजी बच्चल शाह मटियारी वारा ऐं नवाब अली मर्दान ताजपुर, मिर्ज़ा कलीज बेग, सैयद जुम्मन शाह वलद लाल शाह बुखारी, सैयद सादिक अली शाह रोड़ी, मीर अली मुराद खान ख़ासि हुआ। शाह साईं हिकु वॾा हकीम ऐं बहितरीनु आलिम हुआ। हिकु इंस्टीट्यूट, हिकु मुस्लिम जमायत जंहिंजा सरकरदार साईं मियाँ ख़ुदा ॾिनो शाह रिज़वी पाण हुआ। जमायत जा मेंबर नसरपुर शहर जा मुअज़्ज़िज़ीन हुआ ऐं उन जमायत जो मक़सदु शहर जा मसला मसाइल, बाइमी झेड़ा तकरार, पैदा थियल इख़्तिलाफ़, ख़ुशी ख़्वा ग़मी में उन जमायत पारां मदद कई वेंदी हुई ऐं परेशानियूं निबेरियूं वेंदियूं हुयूं। हिकु अंजुमन फैज़ हुसैनी जमायत जेका तमामु मुस्लमाननि जी फलाह बहबूदी लाइ कमु कंदी हुई। शाह साईं जी मुरीदी जो हल्को तमामु वसी हो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां वठी हिंदुस्तान जे शहर गुजरात, अहमदाबाद, दिल्ली, अमृतसर, लखनऊ, जोधपुर, जैसलमेर, आगरा ऐं ॿियनि बि काफ़ी शहरनि ताईं फैलियल हो, जिते अॼु बि संदसि नाले जा मदरसा ऐं जमायत खाना क़ाइमु आहिनि। शाह साहब शहर सिंध, जेम्साबाद ऐं बाओखान पठान में रहंदड़ शाह पुटा रिज़वी जी हिकु लड़ी जलाल पुटा ख़ानदान मां 2 शादियूं कयूं, जिन मां खेसि 3 फ़र्ज़ंद थिया। शाह साईं मुर्शिद लाल शहबाज़ कलंदर सां जाम मुहबत ऐं अक़ीदत रखंदा हुआ ऐं उन्हनि जा नाला बि संदनि निस्बत सां रखियाऊं। नंबर 1 सैयद ग़ुलाम रसूल शाह अव्वल रिज़वी, नंबर 2 सैयद कलंदर बख्श अल मारूफ़ ख़ादिम हुसैन शाह रिज़वी, नंबर 3 सैयद शहबाज़ ॾिनो अल मारूफ़ इमदाद अली शाह उर्फ़ अमुन साईं। साईं जे दौर में सिंधु दरिया में 2 काठियूं आयूं, जिन मां हिकिड़ी सेवण शरीफ़ लाल साईं जे रोज़े जे सहन में गाज़ी अब्बास जे अलम पाक जी नियत सां लॻाई वई, जेका अॼु बि मौजूदु आहे, ऐं ॿी साईं ख़ुदा ॾिनो शाह रिज़वी पंहिंजे मुरीदनि ख़ादिमनि सां गॾु काठी दरिया मां कढराए नसरपुर शहर जे वॾे पिड़ अमीरपति रिज़वी में लॻराई, जंहिंजो निज़ारो ऐं ज़ियारत करण ऐं साईं जा नगारा ऐं मरसिया ॿुधण लाइ शहर जा मुअज़्ज़िज़ीन ऐं हर हंधि खां माण्हू ईंदा हुआ। सैयद ख़ुदा ॾिनो शाह खे शाह महमूद दाता साईं जी दरगाह सां जाम मोहबत हुई। पाण अक्सर उते हाज़िरी ॾींदा हुआ ऐं पाण दरगाह में रोज़े अंदरि मज़ार मथां काशी जो कुतुबो उकरायो, जेको अॼु बि मौजूदु आहे। पाण जॾहिं पंहिंजी उमिरि जे अधे हिसे में आया त संदनि हुकुम मूजिबि दाता साईं जे सहन में संदनि मुरीदनि जैसलमेर इंडिया मां हिकु वॾो नायाब पत्थर संदनि टेक लाइ रोज़े साम्हूं मुक़ररु कयो।
जंहिं ते पाण वेंदा हुआ, जेको अॼु बि उन हाल में मौजूदु आहे। शाह साईं जे चहिरे ते वॾो सुकून, मुस्कुराहट, नूर हूंदो हो, छो जो साईं अक्सर करे ज़िक्र अहल बैत, ज़िक्र नोहा ख़्वानी, इबादत परवरदिगार में मशगूल हूंदा हुआ। मियाँ साहब खे ख़ानदानी शुजरा तैयबा में वॾी महारत हासिल हुई। संदन ख़ानदान में केतिरा ई मशहूर दरवेश थिया, जंहिंजो ज़िक्र संदन कलाम में अक्सर मिले थो। पाण खे ख़िताबत, ख़तो ख़ुतूत ऐं किताबत में उबूर हो। पाण वटि नसरपुर में बहितरीन लाइब्रेरी संभालियल हुई, जेका शाह ग़ुलाम हुसैन गुलपीर सां मशहूरु आहे, जिते बहितरीन नुस्ख़ा संदन बुज़ुर्गनि जा दीनी व दुनियावी जेके महफ़ूज़ आहिनि। शाह साहब पंहिंजे वॾे फ़र्ज़ंद सैयद ग़ुलाम रसूल शाह जी शादी जा ॾींहं बदात सॼे शहर में ख़ुशी जा समा हुआ। साईं पाण बि तमामु ख़ुशि हो। ठीक संदन शादी खां क़बल 20 खां 25 ॾींहं अॻु संदन वॾो फ़र्ज़ंद हिन दुनिया मां रहलत करे विया, जंहिंखां बाद साईं ख़ुदा ॾिनो शाह रिज़वी अक्सर बीमार रहंदा हुआ ऐं नेठि 12 जमादुल सानी 1936 ईस्वी में पाण पंहिंजी ज़िंदगी जा वरिया पूरा करे हिन जहान खे छॾे वञी ख़ालिक अकबर जी बारगाह में पहुता ऐं पाण खे वसियत मुताबिक़ संदन फ़र्ज़ंद बर में अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो, जेको दरगाह शाह ग़ुलाम हुसैन गुलपीर जे नाले सां नसरपुर में मशहूरु आहे। इंतकाल साईं ख़ुदा ॾिनो शाह रिज़वी बाद संदन नंढे फ़र्ज़ंद सैयद कलंदर बख़्श अल मारूफ़ ख़ादिम हुसैन शाह रिज़वी पग पाती ऐं सभिनी शाह पोटा रिज़वी ख़ानदान जा सरदार ऐं पागारा ऐं गादी नशीन थिया।